या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ए ईमान वारो ॾिजो अल्लाह ताला खां वब्तगू इलैहिल वसीलत वजाहिदू फी सबीलिही, ऐं ॻोल्हियो उन्हीअ जे वेझे थियण लाइ वसीलो यानी नेक अमलनि जो, वजाहिदू फी सबीलिही, ऐं जिहाद करियो उन्हीअ जे रस्ते में, लअल्लकुम तुफ़्लिहून, त मन तव्हां कामयाब थियो। गुनाहनि खां बचण, नेक अमलनि जो करणु, अल्लाह तबारक व तआला ताकीद ऐं हुकुम फरमायो। अल्लाह पाक जे कुर्ब हासिल करण जो ऐं आख़िरत में कामयाबीअ जो उहो ई ज़रियो आहे जो इंसान गुनाहनि खां बचे, चङा कम करे। पोइ हाणे हर हिकु इंसान पाण सम्झे सोचे त मां गुनाहनि खां केतिरो परे आहियां ऐं चङनि कमनि जे केतिरो वेझो आहियां। जे गुनाहनि खां बचियल आहे ऐं नेक अमल कंदो रहे थो, इहो इंसान कामयाब आहे। अल्लाह तबारक व तआला जे वेझड़ाई कुर्ब हासिल हज़रत इमाम अहमद बिन हंबल अल्लाह पाक जी ज़ियारत थी, पुछा के तरफ़ साईं अव्हां जे वेझड़ाई कुर्ब जो कहिड़ो ज़रियो आहे। अल्लाह पाक फरमायो त मुंहिंजो कुर्ब वेझड़ाई उनखे हासिल थींदी जेको क़ुरान पाक घणो पढ़ंदो। हज़रत इमाम अहमद बिन हंबल पुछा कई त साईं सम्झी करे पढ़े कन सिर्फ़ लफ़्ज़ पढ़े। अल्लाह पाक जे तरफ़ खां जवाब मिलियो, क़ुरान पाक माना मतिलब सां पढ़े तॾहिं बि उनखे कुर्ब मुंहिंजो हासिल थींदो, पर जेकॾहिं सिर्फ़ लफ़्ज़ पढ़ंदो तॾहिं बि मां अल्लाह जो उनखे कुर्ब हासिल थींदो। मुफ़स्सिरीन हज़रात मुख़्तलिफ़ वसीले जो माना कयूं आहिनि। जीअं हदीस पाक में अचे थो, बनी इसराइलनि जा 3 माण्हू हुआ, सफ़र जे दौरान हलंदे हलंदे हवा ऐं तूफ़ान लॻो कंहिं जबल जे गार में लिकिया। अल्लाह जी कुदरत उन गार जे मुंहं ते हिकिड़ो वॾो पथर अचे ढिकी पियो। कोई परेशान थी विया आहिनि, पंहिंजे हयातीअ खां अफ़सोस पलियो। पोइ हिक ॿिए खे चयूं त जेकॾहिं तव्हां अल्लाह जे रज़ा जे लाइ को भलो अमल कयो आहे त अल्लाह खां उहो वसीलो ॾेई करे दुआ घुरो। उन्हनि टिनि मां हिकिड़ो थियो त रब साईं मुंहिंजो अबुअ मां पोड़ो हो, ॾींहं जो मां माल चारींदो हुउमि, जॾहिं वापसि ईंदो हुउमि त पहिरियां पंहिंजे अबे अमा खे खीर पीआरींदो हुउमि, उन खां बाद पंहिंजे औलाद खे। हिकिड़े ॾींहुं माल परे कुझु हली वियो, गाह सरसो नाड़ो देर थी वई। जॾहिं घर आयुमि खीर ॾिधुमि अबे अमा ॾे वयुमि त उहे आराम में हा, निंड पिया। मां इहो बि न मुनासिब सम्झो त निंड मां जाॻायां। उन्हनि जे आॾो खीर ॼले बीह रहियुमि। हुनखे पंहिंजे मर्ज़ीअ ते जाग थी। हिक रिवायत में अचे थो तां त सुबुह थी वई। अल्लाह खां दुआ आहे त साईं तव्हां असां सभुरनि मुस्लमाननि खे पंहिंजे अबे अमा जे अहिड़े तरीक़े सां ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए जो उनखे निंड मां जाॻाइण में बेअदबी सम्झे पियो, इन खीर ॼले बीह रहियो। अॼोको नौजवान पंहिंजे हाल ते नज़र करे त केतिरो अबे अमा जी ख़िदमत करे रहियो आहे। पोइ उन्हनि खीर पीतो, हे अल्लाह जेकॾहिं मां इहो अमल तुंहिंजे रज़ा जे लाइ कयो आहे त असां खां दुनिया जी हीअ शिप पासे कर। हदीस पाक में अचे थो हिकिड़ो हिसो शिप जो पासे थियो।
मुंहिंजा मुस्लमान भाइरो भेनरियूं, अल्लाह पाक पंहिंजे एहसान पंहिंजे बंदगीअ सां गॾु उन खां बाद में इहो ज़िक्र करणु फरमायो त अबे अमा सां चङाई कयो, उन्हनि जी फर्मा बरदारी कयो, उन्हनि खे राज़ी रखो। जंहिंखां अबो अमा राज़ी सम्झो अल्लाह राज़ी, जंहिंखां अबो अमा नाराज़ सम्झो अल्लाह नाराज़। ॿियो शख़्स सोचियो त साईं मूं वटि मज़दूर हो, जॾहिं मज़दूरी ॾियण जो वक़्तु आयो उहो राज़ी न पियो थिए, कावड़िजी करे हलियो वियो। मां हुनजे मज़दूरीअ मां माल वधायो, बकरियुनि जो धण थी वियो, रिढनि जो धण थी वियो। काफ़ी वक़्त खां बाद में उहो आयो त मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾे, मूंखे ज़रूरत आहे। मां चयोमांसि धण ॾिसे थो, धनार ॾिसे थो, इहे सभु तुंहिंजा आहिनि। चए पहिरियों कुझु पैसा वधाए न पियो ॾे, हाणे एतिरो माल। चए बसि मूंखे अल्लाह जो ख़ौफ़ वेठो, मां तुंहिंजे मज़दूरीअ मां इहा शइ वधाई आहे। हदीस पाक में अचे थो, हिकु बि बकरी न छॾे, समूरियूं काहे वियो। उन सेठ अल्लाह खां दुआ घुरी तरफ़ सां, इहो मां तुंहिंजे रज़ा जे लाइ कयो, तुंहिंजे ख़ौफ़ जे करे कयो, तंहिंजे करे हाणे असां सां हीअ दुनिया वारी मुसीबत टार, ॿियो हिसो बि शिप जो पासे थियो। तंहिंजे करे मज़दूरनि सां हाणे अॼुकल्ह मज़दूर वीचारा अहिड़ी गर्मीअ में पंहिंजो पसीनो पघर वहाइनि था, सॼो ॾींहुं कमु कनि था। उन सां मज़दूरी ॻाल्हाइजे, उनखे राज़ी कजे। हदीस पाक में अचे थो, क़यामत जॾहिं अल्लाह पाक कुझु माण्हुनि जे तरफ़ खां पाण झेड़ो कंदो पाननि सां, उन्हनि में हिकिड़ो उहो माण्हू बि आहे त जंहिं मज़दूर खे मज़दूरीअ जो कमु पूरो वरितो, पोइ उनखे मज़दूरी न ॾिनई, क़यामत जॾहिं अल्लाह उन सां झेड़ो कंदो त तूं मज़दूर जी मज़दूरी छो न उनखे अदा कर। अल्लाह खां दुआ तरफ़ साईं तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे अबे अमा जी ख़िदमत करण जी बि तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं मज़दूरनि सां सुहिणे हलण जी बि रब साईं तौफ़ीक़ अता फ़रमाए। त बहरहाल अल्लाह जे वेझड़ाईअ ऐं वसीलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आज़ान खां बाद तव्हां दुआ घुरंदा कयो, अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आति मुहम्मदनिल वसीलत। ए अल्लाह मोहम्मद खे वसीलो बि ॾिजाइनि, यानी शफ़ाअत जो हक़ ॾिजाइनि। पाण फरमाइनि जेको आज़ान खां बाद इहा दुआ मुक़ररु पढ़ंदो, मां उन बाने जी उन पंहिंजे उम्मत यानी क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदुमि। तंहिंजे करे आज़ान खां बाद इहा दुआ पढ़ो, ईमान बि मज़बूत रखो। क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत यानी जे लाइ बारगाह इलाहीअ में सिफ़ारिश कंदा। जंहिंजी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिफ़ारिश कई, अल्लाह क़बूल फरमाईंदो, बेड़ा पार थी वेंदा। त पहिरियों आहे अल्लाह जो ख़ौफ़, उन खां बाद में आहे अल्लाह जे वेझड़ाईअ जे लाइ नेक अमल करणु। वजाहिदू फी सबीलिही, अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु, कोशिशि करणु। जेको बि दीन जो कमु हुजे उन में इंसान कोशिशि करे, हर हिकु बाने बानीअ खे कोशिशि जे आधार अल्लाह पाक सवाब अता करणु फरमाईंदो। पोइ जंहिं इंसान खे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो ऐं अल्लाह जे वसीले जे ॻोल्हण जी बि तलाश हूंदसि ऐं अल्लाह जे रस्ते में कोशिशि बि कंदो रहंदो, अल्लाह पाक फरमाईंदो लअल्लकुम तुफ़्लिहून, पोइ कामयाबु थियो। इन्हनि अमलनि जे करे तव्हां कामयाबु थींदव। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांखे इन्हनि अमलनि करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, जो पहिरियों अल्लाह जो ख़ौफ़ शर्त आहे, उन खां बाद में नेक अमाल आहिनि। अल्लाह खां दुआ तरफ़ साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अव्हां खे बि अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
रब साईं बिनी जान जो भलायूं चङाई नसीब करण फरमाए, बिनी जान जी पुराणी तकलीफ़ुनि खां बचाए। आमीन। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या अल्लाह बीमारनि खे शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जे कर्ज़ में आसानी करण फरमा, आसमानी ज़मीनी आफ़तुनि मुसीबतुनि खां बचाइण फरमा। या अल्लाह पूरी उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हालत रहम ऐं करम करण फरमा। जेके भी मुसलमान मर्द औरतूं वफ़ात करे विया आहिनि, या अल्लाह उनजा दर्जा बुलंद करण फरमा, उनजी क़ब्रुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइण फरमा। रब्बि इरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बि इजअलनी मुक़ीमस सलाति व मिन ज़ुर्रिय्यती रब्बना व तक़ब्बल दुआ। रब्बना इग़फिर ली व लिवालिदैया व लिलमुमिनीना यौम यक़ूमुल हिसाब। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका ईमानन मुस्तक़ीमा व फ़ज़लन दाइमा व रिज़्क़न वासिआ व इल्मन नाफ़िअन व अमलन मुतक़ब्बला। ला इलाहा इल्ला अंता सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदा।